अहम ख़बर आहे आवाज़ शेयर कंदासीं। मरियम नवाज़ पारां पंजाब में पहिरियां ईवी बस सर्विस मुतारिफ़ करण वारे बयान ते सीनियर सूबाई वज़ीर रद्द अमल ॾिनो आहे। मैडम सीएम मुल्क में सब खां पहिरीं सिंध ईवी बस सर्विस मुतारिफ़ कराई आहे। शर्जील इनाम महमूद जो चवण आहे त सिंध खां पोइ पंजाब ॿियो सूबो आहे जंहिं इलेक्ट्रिकल व्हीकल बस सर्विस मुतारिफ़ कराई आहे। अपडेट कंदासीं। रिकॉर्ड की दुरुस्तगी लाइ पीपल्स पार्टी की सिंध हुकूमत जनवरी 2023 में ईवी बस सर्विस शुरू कई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जोड़ो चवण आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे मरियम नवाज़ पारां पंजाब में पहिरियां ईवी बस सर्विस मुतारिफ़ करण वारे बयान ते सीनियर सूबाई वज़ीर जो रद्द अमल। सिंध चवण आहे त मैडम सीएम मुल्क में सब खां पहिरीं सिंध ईवी बस सर्विस मुतारिफ़ कराई आहे। चवण आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। सिंध खां पोइ पंजाब ॿियो सूबो आहे जंहिं ईवी बस सर्विस मुतारिफ़ कराई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर जो चवण आहे त रिकॉर्ड जी दुरुस्तगीअ जे लाइ पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत जनवरी 2023 में ईवी बस सर्विस शुरू कई हुई।